गॾु जाणीअ जा कार्यक्रम थींदा रहंदा आहिनि त हिक ॿिए जो हाल अहवाल वठण जो मौक़ो बि मिलंदो रहंदो आहे। इन ई तरीक़े जी गॾु जाणीअ जो कार्यक्रम ॾियारीअ जूं वाधायूं ॾियण लाइ रखियो वियो हो फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधीज़ पारां मुंबई जे बैंड्रा में स्थित एग्जीक्यूटिव एनक्लेव होटल में। इन ॾियारीअ जे मौक़े ते रखियल गॾु जाणीअ जे प्रोग्राम में सिंधी हिंदी गीत संगीत जी बहार त हुई ही, गॾोगॾु कुझु सिंधियत जे शदाइन खे ट्रॉफी ॾेई करे सम्मानित बि कयो वियो, जंहिंमें शामिल हुआ ॻुझा अखर यानी क्रॉसवर्ड सिंधी अख़बारनि में ॾियण वारा लेखक साहित्यकार ऐं पूज्य धर्मवादी पंचायत अध्यक्ष श्री आसूदोमल मोहनानी जी। ॿिया हुआ बॉम्बे सीनियर सिटीजन एसोसिएशन जा अध्यक्ष श्री मनोहर अडवाणी जी। टिया हुआ भाजपा मुंबई जा सेक्रेटरी ऐं बांद्रा हिंदू एसोसिएशन जा सेक्रेटरी सिंधियत जा सुहिणा कार्य करण वारा श्री अजीत मनियाल जी। कार्यक्रम के सफल बनाने में फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधी जे बानीगारनि में शामिल हुआ चेयरमैन श्री मुरली अडनानी जी, वाइस चेयरमैन श्री चंद्र मंगनानी जी, सेक्रेटरी जनरल श्री हरीश दुबे जी, जनरल सेक्रेटरी श्री विजय लखानी जी, खजांची श्री जीतू जगवानी जी, अशोक आई दासानी जी, जॉइंट सेक्रेटरी श्री राजू खेतवानी जी ऐं उत्तम खुशालानी जी। प्रोग्राम में गीत संगीत सां गॾु आख़िर में लज़ीज़ खाधो खाई करे सभिनि आनंद माणियो। खबर ते नज़र हुई सिंधु दर्शन जी मुंबई टीम जी। विश्व जी सब खां प्राचीन ऐं महान सभ्यता सिंधु घाटी सभ्यता ते असांखे फ़ख्रु आहे। इहा महान सभ्यता जंहिं नदीअ जे किनारे ते वसियल हुई, उहा नदी बि महान आहे जंहिंजो नालो आहे सिंधु नदी, जंहिंखे असीं सिंधु माता बि चवंदा आहियूं। इन ई सिंधु नदीअ जी महिमा ते सिंधी ऐं हिंदी में हिकु ॾाढो सुहिणो डांस ड्रामा शो सिंधी तू आहीं संतान सिंधुअ जी ऐं सिंधी संसार ते आधारित क्विज जो प्रोग्राम रखियो वियो हो ज्योति कला मंदिर जी प्रस्तुति में तारीख़ 31 अक्टूबर 2013 जे ॾींहुं मुंबई जे बैंड्रा इलाइक़े जे सेंट एंड्रूज़ ऑडिटोरियम में श्री मुरलीधर माखीजा जी जे सहयोग सां जेके सिंधु दर्शन यात्रा समिति, भारतीय सिंधु सभा छत्तीसगढ़ ऐं छत्तीसगढ़ सिंधी साहित्य संस्थान जा चेयरमैन आहिनि। प्रोग्राम जी शुरूआत सिंधियत जे प्रेमी ऐं मुरबी श्री रामलाल चंदानी ऐं श्री कृष्ण वरियानी जी खे श्रद्धांजलि ॾींदे उन्हनि जे चित्रनि ते दीप ॿारे करे कई वई। डांस ड्रामा शो खे दर्शकनि ॾाढो पसंदि कयो ऐं आख़िर में सिंधी संसार जी क्विज में भाग वठी करे दर्शकनि इनाम बि पाता। इन प्रोग्राम जा लेखक निर्देशक हुआ हरीश ककुवानी जी, एंकर हुई हनी टिंडवानी ऐं प्रोडक्शन कंट्रोलर हुआ श्री पीबी चांद जी। मैं सिंधु नदी, विश्व में शायद ही किसी देश का इतिहास, संस्कृति और सभ्यता एक नदी से इतना जुड़ा हुआ होगा जितना भारत की सभ्यता और इतिहास मुझसे जुड़ा रहा। मैं केवल नदी नहीं हूं, बल्कि भारतवर्ष के उत्थान पतन की साक्षी रही हूं, देश के सुख दुख से जुड़ी रही हूं। मुझे गर्व है कि मेरे ही किनारे पर वो महान सभ्यता फली फूली जिसने पूरी दुनिया में दर्शन शास्त्र, ज्ञान, विज्ञान के अनेक क्षेत्रों में आध्यात्मिक चेतना को फिर से जीवित किया। डांस ड्रामा शो जा संगीतकार हुआ घनश्याम वासवानी ऐं पवन कुमार। कोरियोग्राफी कई अनिला सुंदर जी ऐं इन में पंहिंजी कला जो सुहिणो अंदाज़ पेश करण वारा कलाकार हुआ चिल्ड्रन ऑफ विजन सिंधु चिल्ड्रन एकेडमी अहमदाबाद जा। कार्यक्रम में मुरली अडनानी, राधा कृष्ण भाग्या, बिहारी कंधारी ऐं कुझु ॿियूं शख्सियतूं आयूं हुयूं। खबर ते नज़र हुई सिंधु दर्शन जी मुंबई टीम। चैनल को भी हुजे, प्रोग्राम को भी हुजे, न्यूज पेपर ॾिसूं या मैगज़ीन ॾिसूं, एडवर्टाइज़मेंट का सिवाय त ज़िंदगी कान्हे। तव्हां दिलदारनि जी दिलदारी ॾिसी तव्हां बि सपोर्ट ॾियो असांखे हाणे।
जो सवाल। एड खां पोइ वठी आया आहियूं तव्हांजे लाइ सिंधियत जो सवाल। पर सभिनी खां पहिरीं गुर्जर हफ़्ते जो सवाल। गुर्जर हफ़्ते जो सवाल हो कि सूरत जे अडाजन इलाइक़े जी कहिड़ी संस्था पारां कराई वई वैष्णो देवी जी यात्रा। ऐं तव्हांजो सही ऑप्शन आहिनि ऑप्शन बी श्री झूलेलाल सेवा समिति। ऐं सही जवाब ॾियण वारनि मां हिकु लकी विनर अचे पियो तव्हांजे साम्हूं टीवी स्क्रीन ते। हिन लकी विनर खे सिंधु दर्शन पारां लख लख करोड़ करोड़ अणखुड़ वाधायूं हुजनि। हाणे इन हफ़्ते जो सिंधियत जो सवाल आहे श्री गुरु नानक देव जी जे मथां। खालसा पंथ जी शुरूआत करण वारा श्री गुरु नानक देव जी न सिर्फ़ सिखनि जा बल्कि सिंधियुनि जा बि इष्ट गुरु आहिनि। सिंधियुनि में बि नानक पंथी थींदा आहिनि। त हिन भेरे जो सिंधियत जो सवाल आहे त श्री गुरु नानक देव जी जो जन्म ॾींहुं नवंबर जी कहिड़ी तारीख़ जो मल्हायो वेंदो। तव्हांजा ऑप्शन आहिनि ए 17 नवंबर, बी 18 नवंबर, सी 19 नवंबर। हाणे खणियो फोन ऐं ॾियो सही जवाब साम्हूं ॾेखारियल हिन नंबर ते। तव्हां असांखे ईमेल बि करे था सघो, असांखे फेसबुक ते बि ॾिसी था सघो, असां यूट्यूब ते बि 24/7 अवेलेबल आहियूं। पर हिकु ख़ासि ॻाल्हि, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी था सघो असांजी वेबसाइट www.sindhudarshan.com ते टोटली लाइव वर्ल्ड वाइड। जी हाँ, हर संडे जी 11:30 खां 12 सुबुह ताईं ॾिसी था सघो असांजो प्रोग्राम टोटली लाइव sindhudarshan.com ते। त न विसरजो पंहिंजो फोटो खिचाइण असांजे रीजनल ब्यूरो चीफ पारां जॾहिं उहो ॾियनि था तव्हांखे गिफ्ट, छोकी इहो ई तव्हांजो फोटो ईंदो ईंदड़ हफ़्ते जे सिंधु दर्शन जे प्रोग्राम में। दुनिया जो हर शौक़ु असीं पाले न सघंदासीं, कांच जे खिलौननि खे उछाले न सघंदासीं। मेहनत करण सां थींदी आहे हर मुश्किल आसान। मेहनत करण सां थींदी आहे हर मुश्किल आसान। हर कम तक़दीर ते था टाले न सघंदासीं। इन करे सिंधियत वधाइण इहो कम करण वरी ईंदासीं नेक्स्ट वीक इन टाइम ते इन चैनल ते सिंधु दर्शन जे प्रोग्राम में। तेसिताईं जो सनी किशन के इजाज़त। जय झूलेलाल। विश्वास रख गुरने में गुरमुख बणी बणी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। पूरी कंदो जे आसा मालिक धणी धणी। विश्वास रख गुरने में गुरमुख बणी बणी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। विश्वास रख गुरन में गुरमुख बणी बणी। विश्वास मुंज मुखिया कयो साखियूं थियूं ॻाए जने। विश्वास मुंज मुखिया कयो साखियूं थियूं ॻाए जने। गुरु अर्जन जे चए ते रहमत घणी घणी। विश्वास रख गुरन